डेलग ॻोठ उभायो दल में बाअसर शख़्स पारां पोलियो जी मरीज़ औरत ते वहशियाणा तशद्दुद। देशर खां रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान बदीन। देशर वेझो ॻोठ उभायो दल में बाअसर शख़्स हनीफ़ उर्फ़ जत भांडाई जमाली हिकु ग़रीब ऐं पोलियो जी मरीज़ औरत मसमात अमीना जमालीअ ते लठियुनि सां वहशियाणो तशद्दुद कयो, जंहिंजे नतीजे में औरत सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। ज़ख़्मी औरत जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। मुतासिरा औरत अमीना पारां दाऊं कंदे चयो वियो आहे त हनीफ़ जमाली बेसबब हुन ते तशद्दुद कयो ऐं बाअसर हुजण सबबि खेसि मक़ामी पुलिस खां तहफ़्फ़ुज़ हासिलु आहे। SSP बदीन, SHO देशर ऐं इंसानी हक़नि जे इदारनि खां अपील कई आहे त खेसि इंसाफ़ मुहैया कयो वञे। वाक़िए बैदि मक़ामी आबादी में ॾुख ऐं कावड़ जी लहर पकड़जी वई आहे। इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं मक़ामी धुरियुनि तरफ़ां मुतालबो कयो वियो आहे त बाअसर जवाबदार ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं मुतासिरा औरत खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु इंसाफ़ मुहैया कयो वञे। रिपोर्ट अली गुलाम खोसो, मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान बदीन ऐं सोशल मीडिया सेंटर सिंध। Maria che ha un altro